नाज़रीन सकरन में शहरनि तरफ़ां मुतालबनि जी मन्नता लाइ भुख हड़ताल चौथे ॾींहुं बि जारी आहे। इन हवाले सां शहरनि आवाज़ न्यूज़ जे रिपोर्टर सां पंहिंजा वीचार हिन रीति वंडिया आहिनि। अचो त ॾिसूं। पहिरीं ॻाल्हि त इहा ते ओपन नाली हुजे ऐं ॿी ॻाल्हि इहा ते हुते परमानेंट जेको आहे 15 हॉर्स पावर जी मोटर लॻियल हुजे, जीअं हुते डिस्पोज़ल पाणी खे छिके ॿाहिरि हुते डिस्पोज़ल में विझे। ऐं हीअ त जेको आहे हथरादो हिननि कमु कयो आहे। जेको आहे पाइप विधो आहे, वो पाइप जे हेठां हुनखे पहिरीं स्टैंड ठाहिनि, हुनजी पको करे पोइ हुनजे मथां पाइप लॻाइनि। हाणे हू कचो पाइप आहे, हू पाणी आयो खमते हाणे ज़ाहिर पाणी निकिरंदो त घरनि में वेंदो, ॿियो किथे वेंदो। जेसीं ताईं असांजो मसइला हल नथा थियनि असीं कोन उथंदासीं। हीअ को असां ख़ुशीअ सां कोन वेठा आहियूं, असां सां नाइंसाफ़ी आहे, नाइंसाफ़ियुनि जे करे अॼु असीं हिते वेठा आहियूं। असांखे अफ़सोस त हिन ॻाल्हि जो आहे त जिन खे असां वोट ॾिना आहिनि या जेका हींअर हुकूमत में पार्टी आहे उन्हनि मां कंहिं बि असां सां राब्तो न कयो आहे। जाइज़ मसइला हल थियणु खपनि, पर मां अॼु हिकिड़ी तव्हांखे ॾुख जी ख़बर ॾियां थो त हितां जे जनरल सेक्रेटरी ज़िले जो क्रॉस कंदे वियो, पर हिननि पंहिंजे वोटरनि ते नज़र बि कान पियसि ऐं मुंहुं परते करे हलियो वियो। पर जेकॾहिं हिननि ॾे अचे हा त ॾाढो भलो थिए हा ऐं हिननि जा ॾुख सूर ॿुधे हा। छो जो सुभाणे इलेक्शन वारे टाइम वोट वारे टाइम ते ईअं चवंदा तव्हां त बाबा असांजा पंज आहियो। अॼु ही चौथों ॾींहुं आहे जेको अज़ीम कॉलोनी वारनि खे जेको ही धरणो हयो वेठा आहिनि ऐं ही पंहिंजे हक़नि लाइ वेठा आहिनि। हिननि खे सलाम आहे। हीअ चवनि था त असांखे भली महीनो लॻी वञे, 2 महीना लॻी वञनि, 6 महीना, पर जेसीं असांजा मुतालबा तस्लीम न थींदा असां हिन हितां धरणो ख़तमु कॾहिं बि कोन कंदासीं। ही जेको बि इलाइक़ो आहे इन जा शहरी चइनि ॾींहंनि खां सरापा एहतिजाज आहिनि ऐं इंतिहाई अफ़सोस जहिड़ी ॻाल्हि आहे त इंतिज़ामिया जे कन ते जूं बि कान थी सुरे, जंहिंजी असां मज़म्मत कयूं था। शर्म अचणु घुरिजे उन्हनि माण्हुनि खे। जेकर नालो ठाहियो वियो उहो नालो उबतो वई मुंहिंजे घर ॾे उनजो छोड़ थी वियो। पहिरें मुंहिंजो घर सुकल हो, हिन टाइम मुंहिंजे घर खे 3 तरफ़ खां पाणी फिरी आयो आहे। मां MP साहिब वटि घटि में घटि 20 चकर वियो आहे। चेयरमैन साहिब वटि टाउन कमेटी में आऊं डेली हर रोज़ जा 5 मूं कया आहिनि। मुंहिंजी जुती बि घसी वई आहे, पर शाह साहिब मूंखे कूड़ो करार ॾेई छॾियो। अज़ीम कॉलोनी खे काफ़ी वक़्त खां वठी गटर नाला खुलियल, गंदो पाणी ऐं सॼे शहर जो किन किचिरो खणी अज़ीम कॉलोनी में उछलाइनि। सभु माण्हू असां परेशान आहियूं अज़ीम कॉलोनी जा रहंदड़। इन जे करे 4 ॾींहंनि खां वठी एहतिजाज आहे। असां सभई दोस्त इन मसइले जे हल जे लाइ आया आहियूं। जीअं जेके बि असांजा वसवारा ऑफिसर, जेके असांजा चूंडियल नुमाइंदा जेके बि आहिनि, उहे असां सां महिरबानी करे ताउन कनि ऐं असांजो मसइलो हल कनि।